निशात स्टूडेंट वेलफेयर एंड ट्रेनिंग कमेटी तरफां नाजिया शागिर्द तंजीम निशात जमात लवारी शरीफ जे सभिनी मुंतज़िमन लाइ बरोज़ा तरबियती वर्कशॉप कैपेसिटी बिल्डिंग एंड मैनेजमेंट स्किल्स जे जामे उनवान सां निशात होम्स हैदराबाद में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मुतलिका उहिदेदारनि भरपूर शिरकत कई। वर्कशॉप जे ॿिन्ही ॾींहनि दौरान प्रोजेक्टर जी मदद सां PPT स्लाइड्स जे ज़रिए लेक्चर ॾिना विया ऐं पिणु प्रैक्टिकल एक्टिविटीज़ भी करायूं वयूं। बाद में उन्हनि एक्टिविटीज़ मुताबिक़ पार्टिसिपेंट्स खे ॾिनल असाइनमेंट्स प्रेज़ेंट भी करायूं वयूं ऐं उन्हनि जो जाइज़ो पिणु वरितो वियो। इन वर्कशॉप जे लेक्चरर हज़रात में फैज़ुल्ला ॾहरी साहब, मेंबर सुप्रीम कमेटी निशात ऐं फिनांस डायरेक्टर लाखड़ा पावर प्लांट सिंध ऐं ट्रेनिंग कमेटी जी मैनेजमेंट शामिल हुई। ट्रेनिंग कमेटी जी मैनेजमेंट में चेयरमैन नूर मोहम्मद कोरेजो, सेक्रेटरी मोहम्मद रफ़ीक जूणेजो, मेंबर मीर मंसूर अहमद टालपुर, अब्दुल्ला जूणेजो, इरफान डायरी ऐं वकार अहमद कोरेजो शामिल हुआ। हिन वर्कशॉप में मरकज़ी सदर निशात मोहम्मद सलीम साहिल जूणेजो, मरकज़ी नायब सदर मोहम्मद यासीन टालपुर, मरकज़ी जनरल सेक्रेटरी सुहेल अहमद जूणेजो ऐं मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी बशीरुद्दीन जूणेजो ख़ुसूसी शिरकत कई। वर्कशॉप जे आख़िरी ॾींहं ते इख़्तितामी तक़रीब जो इनेकाद कयो वियो, जंहिंजी सदारत मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणेजो जिन कई। तक़रीब में सभिनी पार्टिसिपेंट्स खे सर्टिफिकेट विराया विया। तंहिं बाद चेयरमैन ट्रेनिंग कमेटी ऐं सभिनी मरकज़ी उहिदेदारनि पंहिंजा इज़हार ख़्याल कंदे तंज़ीमी तारीख़ ते खुलासी रोशनी विधी ऐं तरबियती सेशननि ते सरसरी नज़रसानी जो तासिर ॾिनो। जंहिं बाद तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे मोहम्मद सलीम साहिल चयो त निशात बुज़ुर्गाने लवारी शरीफ जे पैगाम जे फैला ऐं नौजवाननि जे तालीमी व ज़हनी अवसरता करण लाइ जीअ जान सां कोशान आहे, जंहिं लाइ निशात वक़्त पटांदड़ तंज़ीमी मुंतज़िमनि जी सलाहियत खे उजागर करण ऐं वधाइण लाइ तरबियती वर्कशॉप, तरबियती सेमिनार, तरबियती कैंपूं ऐं ॿिया मुख़्तलिफ़ तरबियती सेशन कराईंदी रहे थी, जिन में मुकमिल तंज़ीम साज़ी ऐं उन सां वाबस्ता सभई इंतज़ामात सम्झाया ऐं सेखारिया वेंदा आहिनि। अॼोको ही वर्कशॉप उन सीरीज़ जी हिकु कड़ी आहे, जंहिंजी कामयाब तकमील लाइ चेयरमैन ट्रेनिंग कमेटी नूर मोहम्मद कोरेजो ऐं संदसि टीम खे अणगढ़ी मुबारकूं हुजनि। इंशाअल्लाह हिन वर्कशॉप जी बदौलत सिख्या वठंदड़ सभई उहिदेदार भरपूर कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदा, जंहिं सां यकीनन तंज़ीम जो नसबुल ऐन हासिल करे सघिबो। रिपोर्ट नवीद अहमद चन्ना, हैदराबाद।